पूरी सिंध जियां नसीराबाद तालुको भी बरसात सबब सख्त मुतासर थियो आहे। नसीराबाद तालुके जा सवें ॻोठ ॿुॾी चुका आहिनि। हर ॻोठ हर वाहन समुंड ॾेख ॾेई रहियो आहे। नसीराबाद तालुके जूं 23 धीअरूं मुकमल तौर ॿुॾी वियूं आहिनि। केतिरनि ई ॻोठनि में ग़रीब मारूअड़ा फाथल आहिनि जिन खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जी ज़रूरत आहे। नसीराबाद शहर जे स्कूलनि में ॿोॾि मुतासिरनि खे तरसायो वियो आहे। हिन महिल ताईं 2 ॾींहंनि अंदरि 1500 ख़ानदाननि नसीराबाद जा मुख़्तलिफ़ स्कूलनि में पनाह वरिती आहे, जेको सिलसिलो जारी आहे। नसीरा शहर जो चौधारी पाणी पाणी आहे। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां नसीराबाद शहर में बिजली बंदि आहे, जंहिं कारण शहर में वाटर सप्लाई ज़रिए मिलंदड़ पीअण जो पाणी बि न मिली सघियो आहे। बिजली ऐं पाणी न हुजण करे रहवासी सख़्तु परेशान आहिनि ऐं लॾ पलाइण ते मजबूर थी चुका आहिनि। शहर जे नूनारी महले, काठिया मोहल्ला, सैयद कॉलोनी, मेहरान कॉलोनी, भिटाई कॉलोनी, मसण मोहल्ला, मदीना कॉलोनी, मंगी मोहल्ला समेत बाडरे रोड, वारह रोड, डेरा रोड, गाजी ख्वार रोड वारा इलाइक़ा बरसाती पाणी जी लपेट में आहिनि। शहर में सब्ज़ी, फ्रूट ऐं खाधे पीते जी ॿियनि शयुनि जी रसद में खोट पैदा थी चुकी आहे, जंहिं कारण हर शइ जा अघ ॿीणा थी विया आहिनि। नसीराबाद शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि, चौवाटनि ऐं मेन रोडनि ते बरसाती पाणी तलाउ वारी सूरत अख़्तियार करे चुको आहे। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मुसलसल हणंदड़ बरसाति नसीराबाद शहर खे बि उजाड़े छॾियो आहे। केतिरा ई कचा तोड़े पक्का घर ड्रही पट थी विया आहिनि। इलाइक़े वासी बेयारो मददगार बणियल आहिनि। ॾिहाड़ीदार ऐं मज़दूर तबिको मुसलसल बेरोज़गारी सबबि फाका कशी में आहे। हुकूमत पारां पूरी सिंध समेत नसीराबाद तालुके खे बि आफ़त सटियल करार ॾिनो वियो आहे, पर अञा ताईं इलाइक़े वासियुनि जी का बि वाहर न थी सघी आहे। हुकूमत खे घुर्जे त बरसाति मुतासिरनि जी वाहर करण लाइ बिना देर रिलीफ ऑपरेशन शुरू कयो वञे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाबुश कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।